अरबा बाज़ार गुलशन अभी में जारी है। मुझे माल बेह पली पालक साग सरियां जो उस जे करे मां हिन मथां ॾिनो आहे, न त अरबो आहे। सिंधी पालक, ही साई थूम, सावा बसर ऐं ये पली लगाया आहिनि मां। ऐं बाज़ार शुरू थी वई आहे, ग्राहक अचणु शुरू थी विया आहिनि। अॼु जेकी मुंहिंजी इन्वेस्ट आहे उहा आहे, अलाह तव्हांजो भलो करे, 7200 जी अरबा बाज़ार गुलशन फेज़ 2। रेट तो मोकली में अरे लस्सन साग आधा किलो, देसी लस्सन साग आधा किलो। किलो ॿियो छा भेण? पालक भी हाँ पालक भी ॾियां थो। पालक घणी? अधु किलो? हा ठीकु आहे। 80 रुपया। हाँ हाँ तो 60 रुपया पाव। ॿियो छा? तमामु ज़बरदस्त माहौल आहे। पूरी कराची मां हितां जेको आहे वापार करणु ऐं कारोबार करणु ईंदा आहिनि माण्हू। कपिड़ो लुंडो जूता वग़ैरह सब्ज़ी फ्रूट वग़ैरह हर शइ जेको आहे हिते विकिरो थींदो आहे ऐं पूरी कराची मां माण्हू ईंदा आहिनि। अधु किलो पली, किलो पालक। ॿियो छा? ॿिया घणा भेण? हिन में विझोसि न, इहे खणो न, नंढा नंढा खणो, सुठा अथव सभु। नंढा नंढा सभु सुठा अथव। किलो बेह, किलो पली। हा हुरबो पियो आहे। 50 रुपया भेण। हाँ रख दो। दोस्तों माल मुझे ख़त्म थी वियो आहे ऐं 6 थिया आहिनि हींअर। मुंहिंजो माल बिल्कुलु फिनिश फुल ऐं फाइनल थी वियो आहे। बिल्कुलु फिनिश माल।